दोस्तों ताज़ो ही फेसबुक पारां एक बेहतरीन एप्लीकेशन लॉन्च कई वई आहे जंहिंजो नालो आहे क्रिएटर स्टूडियो। हीअ एप्लीकेशन पेज ओनर जेके वॾा वॾा पेज हलाइनि था फेसबुक ते ऐं पंहिंजी मोबाइल सां ई उनखे ऑप्टिमाइज़ कनि था, उन्हनि जे लाइ इंतिहाई काराइती एप्लीकेशन साबित थींदी। हिन एप्लीकेशन खे तव्हां प्ले स्टोर तां आसानी सां डाउनलोड करे सघो था। हिन में कहिड़ा कहिड़ा फीचर आहिनि जिन खे तव्हां यूज़ करे तमामु घणो फ़ाइदो हासिलु करे सघो था। हिन वीडियो में मूं तव्हांखे हर हिकु फीचर जे बारे में आसानी सां सम्झाए ॿुधाए ऐं ॾेखारे छॾियो आहे। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों हिन एप्लीकेशन खे जीअं तव्हां ओपन कंदो त हीअ तव्हांखां फेसबुक वारे अकाउंट सां कंटिन्यू जो साइन इन जो ऑप्शन ॾींदी, या वरी तव्हां वटि को ॿियो अकाउंट आहे त उन सां तव्हां हिते साइन इन करे सघो था। ओके, कंटिन्यू एज़ अ महबूब उमर जो ते क्लिक कंदुसि त हिते मुंहिंजा जेके पेज हूंदा सभु मुंहिंजे साम्हूं अची वेंदा। हिकु भेरो ॿीहर मूंखां पुछंदो तव्हां कहिड़े पेज सां साइन इन कयो था, ऐं हिन पेज जो एडमिन आहियां। हिन पेज ते आउं जीअं ईंदुसि त हिते पेज जी जेका बि ओवरऑल परफॉर्मेंस आहे उहा मुंहिंजे साम्हूं शो थी वेंदी त 1 मिंट वारा व्यूज़ मूंखे घणा मिलिया आहिनि ऐं टोटल मिंट्स वारा मूंखे व्यूज़ केतिरा मिलिया आहिनि, वीडियो एंगेजमेंट जेकी आहे मतिलबु लाइक कमेंट शेयर वग़ैरह उहा केतिरी थी आहे, ऐं नेट फॉलोअर्स जेके नवां मूंखे फॉलोअर्स मिलिया आहिनि उहे केतिरा आहिनि। हेठि मुंहिंजे हर हिकु वीडियो जी अलॻि अलॻि परफॉर्मेंस शो थींदी जेका तव्हां ॾिसी सघो था। जेकॾहिं साए कलर में आहे त मतिलबु हायर आहे, जेकॾहिं ॻाढ़े कलर में आहे त लोअर आहे। सही। उनखां अलावा हेठि बॉटम में तव्हांखे ॿिया खोड़ सारा ऑप्शन मिलनि पिया। जीअं हिते तव्हां पोस्ट ते ईंदो त हिते तव्हांजा जेके पोस्टूं थियल हूंदियूं उहे ऐं शेड्यूल ऐं ड्राफ्ट ते जेके फेल हूंदा, मतिलबु हीअ वीडियो ड्राफ्ट आहे ऐं हिनखे मूं पब्लिश न आहे कयो त इहो हुते पियो आहे। ऐं उनखां अलावा हिते जेकॾहिं इनसाइट ते तव्हां ईंदो त हिते तव्हां उहे साॻी शयूं ॾिसी सघो था त 3 सेकेंड वारा केतिरा व्यू आहिनि, 15 सेकेंड्स वारा केतिरा व्यू आहिनि ऐं 1 मिंट वारा केतिरा आहिनि। ऐं उनखां अलावा कुझु डेटा आहे जेका अञा ताईं अवेलेबल न आहे। ऐं हिते तव्हां व्यूअर्स तव्हांखे कहिड़ा कहिड़ा मैसेजिस कनि था उहे सभई तव्हां मैसेंजर खां मतिलबु तव्हांजी जान छुटी वेंदी, तव्हां हिते मैसेज पढ़ी ऐं उनजो आराम सां रिप्लाई ॾेई सघो था। ओके, हिते तव्हांखे उहे सभई नोटिफिकेशन्स मिली वेंदियूं जेके पेज सां रिलेटेड हूंदियूं, न कि तव्हांखे फेसबुक ते बार बार वञिणो पवंदो। ऐं हिते तव्हां ओवरऑल सभई पोस्टूं ॾिसी सघो था। जेकॾहिं तव्हांखे पोस्ट करणी आहे त इज़ीली तव्हां हिते पेन जे आइकन ते क्लिक करे पोस्ट, फ़ोटो, लाइव, टेक्स्ट जेको कुझु शेयर करणु चाहियो करे सघो था। पब्लिश वीडियो ते क्लिक करण सां हिते जेकॾहिं मिसाल तौरु असां हिकिड़ी पोस्ट करियूं था त असांखे कहिड़ा कहिड़ा फीचर ही क्रिएटर स्टूडियो अलाउ करे थो। मिसाल तौरु आउं हिकिड़ो पंहिंजो वीडियो तव्हां खणा थो, दोस्तों मिसाल तौरु मूं हिकिड़ी वीडियो खई ऐं हाणे मूंखे इहो टाइटल ऐं डिस्क्रिप्शन उनखां अलावा सब टाइटल ऐड करे सघां थो। उनखां अलावा थंबनेल जेकॾहिं आउं ऐड करणु चाहियां त उहो बि करे सघां थो। फ़िलहालु मूंखे हीअ वीडियो अपलोड न आहे करणी, उन करे आउं बैक ते हलियो वेंदुसि। ऐं अहिड़ी रीति तव्हां फ़ोटू या वरी लाइव अची सघो था, पंहिंजे लाइव ते बि थंबनेल लॻाए सघो था। आई थिंक फ़िलहालु त न, हिते खोड़ सारा लाइव जा ॿिया बि ऑप्शन आहिनि। बहरहाल पब्लिश वीडियो खां अलावा हिकु ॿियो आहे त यू कैन पोस्ट फ्रॉम एनीवेयर, मतिलबु त तव्हांखे कंप्यूटर कैरी करण जी का ज़रूरत न आहे, तव्हां किथां बि पोस्ट करे सघो था ऐं पंहिंजी पोस्ट खे शेड्यूल करे सघो था, लाइव करे सघो था पंहिंजे पेज ते। ऐं हिते अची करे पीपल रीच, क्लिक, वीडियो एंगेजमेंट, कमेंट्स, शेयर्स, रिएक्शंस, नेट फॉलोअर्स, 3 सेकेंड व्यूज़ ऐं 1 मिनट व्यूज़, मिंट्स व्यूड, इहे टोटल उन जे बारे में अंडरस्टैंडिंग मटीरियल्स तव्हांजे साम्हूं आहे। ऐं तव्हां हिते आसानी सां हर शइ खे पढ़ी सघो था त कहिड़ी शइ खे रिप्रेज़ेंट करे थी। उनखां अलावा तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी का हेल्प जी ज़रूरत आहे, को मसइलो तव्हांजे पेज में अचे पियो, तव्हां हुननि जी टीम सां डायरेक्ट ॻाल्हाए सघो था। उन जे लाइ तव्हांखे इहो हेठि ऑप्शन मिलियो आहे नीड हेल्प, इन ते क्लिक कयो ऐं तव्हां सां जेको मसइलो पेश अचे पियो तव्हां हिननि जी फेसबुक जी टीम सां राब्तो करियो।
सही आहे। रिक्वेस्ट नाउ ते क्लिक करे तव्हां उन्हनि सां कॉन्टेक्ट कयो ऐं उहे तव्हांजो मसइलो हल कंदा। ख़ैर का हिकिड़ी वीडियो जेकी पुराणी अपलोडेड हुजे उन जो लाइफ टाइम जेको एनालिटिक्स जेके फेसबुक जी ज़बान में इनसाइट्स चइबो आहे उहो करे सघो था, मतिलबु एडिट करे सघो था ऐं हिन जे बारे में ॾिसी सघो था कहिड़ा कहिड़ा ऑडियंस आहिनि। ऐं हिते मज़े जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ऑडियंस जे IGs वग़ैरह बि ॾिसी सघो था शायदि। सी लेस ओके। ऐं कंहिं बि पोस्ट खे बूस्ट करणो हुजे त उहो बि आराम सां करे सघो था। मिसाल तौरु लोकेशन पाकिस्तान आहे, केतिरा पैसा ख़र्च थींदा? ओ नो ओके। पेमेंट मेथड लॻाए कंहिं बि पेज खे बूस्ट करे सघो था। ऐं बूस्ट करण जो तरीक़ो मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो न, त बूस्ट कीअं कजे फेसबुक ते, कहिड़ो कार्ड लॻंदो आहे, सभु कुझु हिन वीडियो में मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे। हिन पासे वारी वीडियो ॾिसी तव्हां बूस्ट पेज जे बारे में ॼाणी सघो था। ऐं हिन पासे पूरो यूट्यूब जो कोर्स अथव, जेकॾहिं यूट्यूब हलाए पैसा कमाइण चाहियो था त हीउ कोर्स ज़रूरु ॾिसियो। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।